अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। लाड़काणो मां सिकंदर मुगेरी जी ख़बर शामिल कंदासीं। ज़िले लाड़काणे जो ॿियो नंबर वॾो शहर बाड्रे में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी कटौती जो सिलसिलो बंदि न थी सघियो। मुस्तहिक़ औरतुनि जो चवणु हुयो त बाड्रे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कोस घर बणिजी वियो आहे। ग़रीब मुस्तहिक़ औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लुटण जो दुनिया में एवार्ड माणे वरितो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त ईंदे ई एजेंट जा ठठ थी वेंदा आहिनि। उन सिलसिले में मुस्तहिक़ औरतुनि ऐं मर्दनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त एजेंट शहर ऐं शहर जे भरपासे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ ज़रूरतमंद माण्हुनि जी मजबूरीअ मां नाजाइज़ फ़ाइदो वठंदे किस्त मां 1000 खां 1500 रुपया फ़ी कार्ड तां वठण जो धंधो पंहिंजे उरूज ते पहुची वियो आहे। एजेंट माफ़िया ग़रीब माण्हुनि खे फुरे रहिया आहिनि ऐं ATM मशीन ते बि एजेंट पंहिंजी बादशाही क़ाइमु करे छॾी आहे। इंतिज़ामिया जी लापरवाहीअ जे करे ग़रीब औरतुनि खां फुरलुट वारी बाज़ार गरम थियल आहे। शहर जे बाशऊर अवाम आला इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त बाड्रे में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम कोस जो घर बणिजी वियो आहे। एजेंट ग़रीब मुस्तहिक़ औरतुनि खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे फुरे रहिया आहिनि। अहिड़े एजेंट जे ख़िलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई कई वञे ऐं ग़रीब बेपोच मारूअड़नि सां इंसाफ़ कयो वञे।